मां पंहिंजे ॿारनि सां गॾु मल्हार अॻियों पोइ अनाया ऐं अनमोल असां वञूं था ईद जी ख़रीदारी करणु। गुलशन अदीद में त अहिड़ा ख़ासि दुकान न आहिनि, पर पिपरी में चवनि था मेलो लॻियल आहे, ॾिसूं था उते छा छा था वठूं। तव्हांखे अॻाइजो गाॾीअ में पेट्रोल तमामु घटि आहे, सो असां वञूं था गुलशन अदीद वारे पेट्रोल पंप ते पेट्रोल भराइण। बेहतरीन मौसम आहे गुलशन अदीद जो, जिते किथे मौसम सुठो आहे। असां त गुलशन अदीद में घुमूं था ॿारनि समेत, इन लाइ तव्हांखे गुलशन अदीद जो हवालो ॾेई सघूं था त हीउ गुलशन अदीद आहे, ॿाहिरियों पासो जेको अल ख़िदमत हॉस्पिटल ॾांहुं वञे थो। ऐं असां हींअर पेट्रोल भरण लाइ निकिता आहियूं। मल्हार उठ खे ॾिठी ॾिसी ख़ुशि थो थिए। हीअ असां गुलशन अदीद जे पेट्रोल पंप ते पुॼण वारा आहियूं। मोटरसाइकिल जी रक्षा बि बीठा आहिनि। पेट्रोल पंप ते रश लॻी पई आहे ऐं असांजी मोटरसाइकिल में आहे पेट्रोल, पर थोरो हुजे वरी बि 50 रुपये विझे। मल्हार ढक खोलियो आहे, मल्हार ढक खोलियो आहे, 50 रुपये वधा विझेसि। रश मोटरसाइकिल जी लॻी पई आहे। 50 रुपये पेट्रोल अची वियो। असां निकिरूं था दोस्तों, पेट्रोल भराए आया हूँ गुलशन अदीद जे पेट्रोल पंप तां। ऐं हीअ गली आहे असांजी साम्हूं बशीर खान कुरैशी बंगलो आहे, उन ते इलाही साथी रश आहे। सनान कुरैशी जो आज़ादु थियो आहे, उन ख़ुशीअ में उन्हनि सां कारकुन उन्हनि जा मिलणु अचनि था। रॉन्ग साइड हुई हुन पासे ॾांहुं, पर मूंसां ॿार बि गॾु हुया ऐं मूंखे मुनासिब बि न पियो लॻे त मां रॉन्ग साइड वठी ऐं मोटरसाइकिल काए ऐं पिपरीअ तरफ़ वञा। सो वरी साॻियो ई रस्तो वरितो आहे ऐं पिपरीअ था वञूं। ॿारनि खे मेहंदी वेंदी वठी ॾींदासीं, चूड़ियूं वठी ॾींदासीं ॿार मूंसां गॾु। सो अचो। जा मनाज़िर तव्हां ॾिसी सघो था। हिते बि मार्ट आहे। सुपर मेमन मार्ट गुलशन अदीद जो मार्ट आहे, इहो बि वॾे में वॾो। मोड़ ते बीठा आहियूं ऐं हेॾे जिते रक्षा बीठा आहिनि, हेॾे पिपरी। असां पिपरी वेंदासीं शॉपिंग करणु, ॿारनि खे चूड़ियूं वूड़ियूं पाराईंदुमि। हीअ नसीराबाद रक्षा, हेॾां असां आयासीं गुलशन अदीद मां। अचो ॾिसूं था छा था ख़रीद कयूं। पिपरी जो मेन क़ब्रिस्तान, उनजी दीवार हीअ शुरू थी वई आहे। हीअ पिपरी जो मेन क़ब्रिस्तान आहे। नसीराबाद में जी तव्हां इन थींदव त तव्हांखे ही क़ब्रिस्तान सिधे हथ ते ॾिसण लाइ मिलंदो।
पठान कॉलोनी आहे। ईअं थींदो तव्हांखे ॿ रस्ता मिलंदा, हिकिड़ो हीउ रस्तो जेको पिपरीअ थो वञे ऐं D1 वारो रोड मेन आहे, ऐं ॿियो हे रस्तो शाहनवाज़ ॻोठ थो वञे। हाणे असांखे वञिणो आहे शाहनवाज़ ॻोठ, जिते असांजो कमु आहे। सो असां हलूं था शाहनवाज़। हा पहुची विया आहियूं। हीउ पंजतन पार्क नाले सां दुकानु आहे जेको पिपरी में मशहूरु आहे। हे ॿार मुंहिंजा अंदरि दाख़िल थी चुका आहिनि। सो अचो। छा हाल आहे? चूड़ियूं ॿारनि जूं ॾेखारियो। अचो हेॾे अचो पुटु, हेॾे अचो। दुकान तां चूड़ियूं वठूं था पिया। हेॾे अचो। स्टील जी चूड़ियूं ॾेखारियो दोस्त। अदा सादिक ईद सुभाणे आहे, जेतिरी रश हुजणु खपे ओतिरी न आहे। हिन पासे लेडीज़ बीठी आहे, तंहिंजे करे मां होॾे कैमरा नथो करे सघां पंहिंजी। बाक़ी दुकानु आहे ऐं शाहनवाज़ ॻोठ माण्हू मसाला बसाला थांव ॿांव वठनि था पिया। एतिरी रश न आहे। मंझंदि जो 1 थी रहियो आहे। ऐं ॿार मुंहिंजा रांदीका ॾिसनि था पिया। इलाही रश आहे। हलो हलो बाबा, हलो बाबा, हलो बाबा, हलो बाबा। चूड़ियूं वञा अॻिते अचो। हे चूड़ियुनि जो आहे। अदा छा हाल आहे? केरु आहे? हिन जे लाइ ऐं हिन जे लाइ चूड़ियूं बि हुन पासे, पोएं पासे खे रश आहे। हिन लाइ असां वीडियो वॾे न कंदासीं। ऐं ॿार मुंहिंजा हे चूड़ियूं ईद जे हिसाब सां एतिरियूं चूड़ियूं न आहिनि जेतिरियूं हुजणु खपनि। नंढो स्टॉल आहे, शीशे में पैक। अनाया, अनम, अनमोल ऐं मल्हार मस्तूं कंदे। हाँ ये एक निकाल के नहीं, ये तो मोटी है ना, ये इस तरह की पतली हो। बीच में एक पतली एक मोटी कंगन टाइप है। बहरहाल ऐसी चाहिए, देखो मोटी ना हो। यही चीज़ है, बीच में सिर्फ ये न्यू डिजाइन है कंगन। तो ये इसको पहना के देखो ना, आएगी नहीं आएगी। साइज़ ये नाप के देखो। सही है तो फिर सही है, एक दे दो इसको, एक उसके बाजू की। अच्छा पुत्र, इसमें सफ़ेद नहीं है? उसके लिए हाँ या पाया रखी खण भली। हाँ इसके लिए इससे छोटे हो। हाँ इससे छोटे हो। ये दे दूं कंगन? नहीं भाई ये तो बहुत वो है यार, हैवी है। नहीं है क्या, इतना माल ही नहीं है। माल बहुत खत्म हो गया है। आप आए लेट हेरिया बाबा वो पानी पियो टे। ये भी स्टील की है, सही है। रश एतरी ख़ास ना है। पुटरा ना आया हे चूड़ी पाए ॾिस। हे तो चूड़ियूं ऐं ॿियो छा वरितोसीं? मेहंदी, नेल पॉलिश ऐं रेड कलर में हिननि वरिती आहे। असां हाणे निकिरी रहिया आहियूं हिन दुकान तां। ख़रीदारी करे रश लॻी पई।